अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। पंजाब के वडे वजीर हमजा शहबाज जी हलफ खिलाफ पीटीआई जो दरखास्त मंजूर, फ्रीवेल मेंबरन जा वोट कढ़ी ॿीहर ॻणप जो हुकुम। लाहौर हाईकोर्ट हुकुम ॾिनो आहे त ॿीहर राय शुमारी में जंहिंजी अक्सरियत साबित थिए उहो खटे वेंदो। लार्जर बेंच 4-1 जे तनासुब सां फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जस्टिस साजिद मोहम्मद सेठी फ़ैसिले ते इख्तिलाफ नोट लिखियो। लिखत में जारी कयल हुकुमनामे में चयो वियो आहे त नई इलेक्शन जो हुकुम नथो ॾेई सघिजे। ॿीहर इलेक्शन जो हुकुम सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ हूंदो। असां प्रिजाइडिंग ऑफिसर जे नोटिफिकेशन के कलअदम करार ॾियण बाबति नथा अची सघूं। अदालत हुकुम ॾिनो आहे त बाक़ी मेंबरनि जा 5वीं वोट कढी ॿीहर ॻणप कराई वञे। ॿीहर ॻणप में जेको वधीक वोट खणंदो उहो कामयाब थींदो। जेकॾहिं कंहिंखे घुर्बल अक्सरियत नथी मिले त आर्टिकल 143(4) तहत ॿीहर चूंड थींदी। 5वीं वोट कढण बैदि अक्सरियत न मिलण ते हमजा शहबाज पंजाब जो वॾो वज़ीर न रहंदो। लाहौर हाईकोर्ट के हुकुम ते पंजाब के वडे वजीर की चूंड लाइ पंजाब असेंबली जो शेड्यूल जारी। इजलास सुभाणे शाम 6 वगे तलब। पंजाब असेंबली सेक्रेटरीट शेड्यूल जारी करे छॾियो। पीटीआई और मुस्लिम लीग का पारा लाहौर हाईकोर्ट के फैसले खिलाफ सुप्रीम कोर्ट पे वजन जो ऐलान। इमरान खान चयो आहे त हमजा शहबाज ॿीहर कीअं वॾो वज़ीर बणिजी सघे थो। तरक्की पज़ीर मुल्कनि जो इहो मसइलो आहे त हू ताक़तवर खे पकड़े नथा सघनि। पाकिस्तान कॾहिं NRO 1 ऐं कॾहिं NRO 2 ॾिनो वेंदो आहे। ताक़तवर खे NRO ॾियण सां क़ौमूं तबाह थी वेंदियूं आहिनि। पंजाब असेंबली के स्पीकर चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त पंजाब के वडे वज़ीर की चूंड बाबति लाहौर हाईकोर्ट के फैसले खिलाफ सुप्रीम कोर्ट में वञी रहिया आहिनि। अदालत प्रिजाइडिंग ऑफिसर मुक़रर करे छॾियो आहे। उन जो इलेक्शन सां छा वञे, ऐवान परवर नाहे। हज खां पोइ इजलास रखियो वञे। लाहौर हाईकोर्ट के फैसले से पंजाब में सियासी बहरान वधी वियो। हमजा शहबाज की हुकूमत बरकरार नाहे रही, पर जेको हल ॾिनो वियो आहे उन जे नतीजे में बहरान खत्म न थींदो। पीटीआई के अगवान फवाद चौधरी चयो आहे त लाहौर हाईकोर्ट के फैसले में खामियूं आहिनि। हुननि कानूनी कमेटी जो इजलास कोठाए वरितो आहे। लाहौर हाईकोर्ट के फैसले में खामियुनि बाबति सुप्रीम कोर्ट से रुजू कंदा। जेकॾहिं हमजा शहबाज वॾो वज़ीर न रहियो त वज़ीर आला तौर उस्मान बोज़दार उहिदे ते बहाल आहे। हुन असेंबली में नए वॾे वज़ीर की चूंड तमाम मुश्किल है। नयूं चूंडूं ई रस्तो है। पीटीआई वारन के अंग्रेजी में लिखल फैसलो समझ में न आयो है। अदालत न इलेक्शन के कलअदम करार ॾिनो आहे, नई इलेक्शन कराइण जो हुकुम ॾिनो आहे। मुस्लिम लीग नून के अगवान अता तारर चयो आहे त अदालती फैसलो बेहतर है। अदालती फैसले के हू जीअं जो तीअं तस्लीम कनि था। हमजा शहबाज अञा ताईं पंजाब जो वॾो वज़ीर आहे। असां वटि वोट भी पूरा आहिनि। ऐवान में 177 जो अंग भी आहे। 9 मेंबर इजाफी आहिनि। पीटीआई वारा चवनि पिया त हू अपील में वेंदा, भली शौक़ पूरो कनि। अदालत हमजा शहबाज के फैसले की तायद कई है। डिप्टी स्पीकर सुभाणे इलेक्शन कराइंदो। हमजा शहबाज सुभाणे 4 वगे ताईं पंजाब जो वॾो वज़ीर रहंदो। पीटीआई अगवान इमरान खान के केतरन स्कैंडल जो दिफा कंदा। तोशा खाने के नए स्कैंडल का पोइ मुझी घड़ी मुझी मर्जी वाली गाल खत्म थी वही। इमरान खान तोशा खाने में खरीद करण का सवाइ कीमती घड़ियों विक्रो करे छॾियूं। छा चोरी जो सामान विक्रो ऐं मालिक के 20 सैकड़ो रक़म अदा करण वारा चोर नाहिन।
सुध समावारे सूबाई वजीर शर्जील इनाम मेमण जो फवाद चौधरी जे बयान ते रद्द अमल। वजीर आजम शहबाज शरीफ ऐं अगूणे सदर आसिफ अली जरदारी में मुलाकात। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी भी मुलाकात में मौजूद। वजीर आजम हाउस में बिन्ही सरबराहन में मुलाकात ज़रियन मूजिब मुल्क की सियासी सूरत हाल ते सलाह मशवरा किया पिया वञनि। ज़रियन मूजिब पीपल्स पार्टी बाबत MQM जे ख़दशनि ते ॻाल्हियूं मुतवक्की आहिनि। नेब चेयरमैन जी मुक़ररी समेत ॿियनि हुकूमती मामलनि ते पिणु ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। वजीर आजम शहबाज शरीफ साथ चीनी कम्युनिस्ट पार्टी के अगवानन से मुलाकात। वजीर आजम शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान और चीन में बेहतरीन लागापा आहिनि। बीजिंग में चीनी कम्युनिस्ट अगवानन से गडियल सहकार ते ॻाल्हियूं खेसि अॼु बि यादि आहिनि। चीन पाकिस्तान जो बेहतरीन दोस्त आहे। चीन हर आज़माइश में पाकिस्तान सां गॾु बीठल रहियो। पाकिस्तान चीन के तजुर्बनि मां घणो कुझु सिखियो आहे। चीनी शहरनि जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वेंदो। कराची हमले में मुलविस जिम्मेवारन के इंसाफ के कटड़े में आंदो वेंदो। वजीर आजम चीनी कम्युनिस्ट पार्टी के अगवानन यांग जी के वालारिल कश्मीर में भारतीय जुल्मन बाबत आगाही पिण ॾिनी। नेब असां खिलाफ ₹1 की करप्शन भी साबित नाहे कई। मुस्लिम लीग नून के अगवान ऐं वफाकी वजीर एहसन इकबाल चयो आहे त बिजली की लोड शेडिंग अगूणी हुकूमत जो तोहफ़ो आहे। अगूणी हुकूमत LNG खरीद न कई जंहिं सबब मसला पैदा थिया आहिनि। गुज़िरियल हुकूमत 4 सालन दौरान एहतसाब बदिरां इंतकाम वरतो। अगूणी हुकूमत मुल्की खजानो खाली करे वई आहे। मुल्क के मसलन का छुटकारो ॾियारियो वेंदो। सेवण बरसा 4 ॿारियूं अड़ल वाह में बुढ़ी फोत। ॻोठ शेर खान सोलंकी वेझो 4 नींगरियूं अड़ल वाह में वेझण दौरान बुढ़ी फोत थी वयूं। बुढ़ी फोत थियल नींगरियुनि महनाज़, गुलनाज़, आसिमा ऐं अमड़ी सोलंकी जा मर्द घर पहुचण ते कोहराम मची। सखर सेंट्रल जेल में इंतजामिया ऐं FC जो सर्च ऑपरेशन दौरान मोबाइल फोन, छुरियूं ऐं ॿियो सामान अटकियो वियो। ऑपरेशन 4 कलाकनि ताईं जारी रहियो। कैदियुनि जी झड़ती वरिती वई। ऑपरेशन बैदि 28 कैदियुनि खे ॿियनि जेलुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। जाफराबाद में अज्ञातल हथियारबंदन घर ते काह करे 2 भाइरनि खे क़तल करे छॾियो। ॻोठ इकबाल शाह में हथियारबंदन जी घर ते काह जवाबदारनि कुहाड़ियुनि जा वार करे आशिक ऐं शौकत अली के क़तल करे छॾियो। पुलिस पहुची मर्द अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। कोटड़ी में खुर्शीद कॉलोनी वासी नौजवान पुरस्कार नमूने फोत। वारसन कत्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। नौजवान अलाबख्श चौहान सुबुह जो घरां कम ते वञण जो चई निकितो। घर ॿाहिरां संदसि लाश हथायो आहे। वारसन मूजिब खेनि शक आहे त अलाबख्श खे क़तल कयो वियो आहे। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो मर्द तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मुल्क के अक्सर इलाक़नि में सख्त गर्मी जो सिलसिलो जारी। केतरनि ई इलाइक़नि में अॼु बरसात जो इम्कान। सिंध जी साहिली ज़िलनि में अॼु बरसात जो इम्कान आहे। ठठे, पदीन, थर ऐं कराची के कुछ इलाइक़नि में ककर वसंदा।